PS9 लाइ इम्तियाज़ खान साहब असांजो कैंडिडेट है, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो हिमायत याफ़्ता कैंडिडेट है। इंशाअल्लाह असां एज अ पार्टी एज अ होल भरपूर तरीक़े सां आगा इम्तियाज़ खान साहब जी असां हिमायत कंदासीं। जिंदाबाद हिम्मत करो इंशाल्लाह खतरा है इंशाल्लाह 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 इमरान खान जो वोट इंशाल्लाह इंशाल्लाह हिम्मत करें। इमरान खान साहब के ये खिलाड़ी हैं, सब ने जिताना है, इनको जिताना खान को सिंध जे ज़िले शिकारपुर जे तालुके हेडक्वार्टर गढ़िया सीन मां अवां खे अहम ख़बर पिया ॾियो त PTI सिंध जो सदर हलीम आदिल शेख PS9 गढ़िया सीन ते ऐलानियल ज़मनी इलेक्शन ते PTI पारां नामज़द उम्मीदवार आगा इम्तियाज़ खान बाबर जी हिमायत जे सिलसिले में बाबर हाउस गढ़िया सीन पहुतो आहे। आगा इम्तियाज़ खान बाबर ऐं न्याज़ी खान बाबर जे मेज़बानीअ में बाबर हाउस गढ़िया सीन ते मुनाक़िद हिन पुरवकार तक़रीब में शहर तोड़े पसगरदाईअ मां समें पार्टी वर्करनि ऐं शहरियुनि शिरकत कई। गढ़िया सीन पहुचण ते सूबाई रहनुमा हलीम आदिल शेख जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। तक़रीब में आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे सिंध जी सूगड़ी टोपी अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। तक़रीब में PTI तालुके गढ़िया सीन जो सदर जावेद अहमद अकड़ो, बाबर हाउस जे तर्जुमान रहीम बख्श सुमरो, PTI ज़िले शिकारपुर जे सदर सनी संजराणी, शाहिद अली शाह, इरफान अहमद फरोज, साजिद दरबार समेत समें वर्करनि ऐं अॻुवाणनि शिरकत कई। उन मौके ते हलीमा आदिल शेख ऐं आगा इम्तियाज़ अली खान बाबर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 27 आईनी तरमीम जा मुखालिफ़ आहियूं। पीपल्स पार्टीअ वारा बि बिटंगा फाता आहिनि, हिमायत कंदा बि मरंदा, न कंदा बि मरंदा। सिंध में बदअमनी उरूज ते आहे। कचे वारे धाड़ेलनि खां वधीक मसइलो पके वारा धाड़ेला आहिनि, जेकी असेंबलियुनि में वेठा आहिनि, जेकी 3000 अरब खाई विया आहिनि। ॾुआरियुनि जी सरपरस्ती कंदड़नि खे पकड़ियो त ॾोह पाण ई बंदि थी वेंदा। हिननि चयो त PS9 गढ़िया सीन ते तहरीक इंसाफ जो उम्मीदवार आगा इम्तियाज़ बाबर पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सां मुआदो अटकाईंदो। इलेक्शन साफ़ सुथरी थी त असांजो उम्मीदवार खटींदो। वधीक नाज़रीन अचो त PTI सिंध जे सदर हलीम आदिल शेख ऐं PS9 ते PTI पारां नामज़द उम्मीदवार आगा इम्तियाज़ बाबर जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधो। मतलब पूरी पाकिस्तान तहरीक इंसाफ जी हिकिड़ी नुमाइंदा असांजो डेलीगेशन लीडरशिप, प्रोविंशियल लीडरशिप, डिस्ट्रिक्ट लीडरशिप असां सां मौजूदु आहे ऐं असां आगा इम्तियाज़ खान साहब हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। असांजो साथी आहे पुराणो, 2018 में बि हिननि PTI सां कॉन्टेस्ट कयो आहे, 2024 में बि इहे असांजा उम्मीदवार हुया। असां सम्झूं था पीपल्स पार्टी सिंध जे इक़्तिदार ते नाजाइज़ कब्ज़ो करे वेठी आहे, सिंध जे वसाइल ते नाजाइज़ कब्ज़ो करे वेठी आहे। त तंहिं करे असांजे लीडर जो बि इहो आहे हिकिड़ो स्टैंड ऐं असांजो बि इहो आहे त असांखे हर मुहाज़ ते हिननि खे पीपल्स पार्टी सां इन सूबे खे निजात ॾियारिणो आहे, असांखे इन शिकारपुर खे निजात ॾियारिणो आहे। तमामु तर ज़ुल्म ज़्यादती बावजूदि इहे सभु ॾिसो पार्टी में मौजूदु आहिनि, पार्टी सां गॾु बीठा आहिनि। त PS9 लाइ आगा इम्तियाज़ खान साहब असांजो कैंडिडेट आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो हिमायत याफ़्ता कैंडिडेट आहे। इंशाअल्लाह असां एज अ पार्टी एज अ होल भरपूर तरीक़े सां आगा इम्तियाज़ खान साहब जी असां हिमायत कंदासीं। जेकॾहिं असांखे वोट जो हक़ ॾिनो वियो, असांजे को ठपो न लॻा, को 47 वारी कार्रवाई न थी, त मां सम्झां थो त इंशाअल्लाह इहो ऐं सिंध जे नौजवाननि खे मौक़ो आहे, सिंध जी अवाम खे मौक़ो आहे